गंबट में नौजवान शागिर्द ओसामा खोड़ो के कातिलन की गिरफ़्तारी लाइ एहतजाजी धरणो हयो वियो, जंहिंमें सियासी समाजी धुरियुनि, सहाफ़ियुनि, शेयरनि ऐं वापारियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी के रिपोर्टर किशोर कुमार सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। छोकिरे जो शहाब सां दोस्ती शहाब घरां वठी वियो, असां इतमाद में वियासीं। सुबुह जो असांखे लाश ऐं असां खां पहिरीं पुलिस बीठी। पुलिस मूंखां सुवाल कयो त असांखे ॿुधायो त कीअं वाक़िया। बाबा बीठा तव्हां आहियो, मूंखे कहिड़ी ख़बर, मूंखां त तव्हां पुछो, मां त हींअर आयो आहियां, मूंखे त का ख़बर ई कोन्हे त थियो छा आहे। जॾहिं वठ आयुसि त उन इहो चयो त असां मां ख़ुदकशी कई आहे। असां जॾहिं रिपोर्टूं वरितियूंसीं त ख़ुदकशी हुई कोन, पुठियां गोली लॻियल आहे। जेके असां सां इंतिहाई वॾो ज़ुल्म थिया, मुंहिंजो मासूम पुटु कुही छॾियो अथव। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त उन ज़ालिमनि खे केफ़िर किरदार ताईं पहुचाए वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे त जेको बेगुनाह शहीद थियो आहे ओसामा खोड़ो, उन जा कातिल गिरफ़्तार थियनि। पुलिस असांखां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते टाइम बि वठंदी रही आहे, पर अञा ताईं का प्रोग्रेस न कई आहे। पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण बजाए जेके कुझु शकी माण्हू गिरफ़्तार हुया, उहे बि पैसनि जी ॾेती लेती त उन्हनि जेके आज़ादु करे छॾनि। ख़ैरपुर खां इहो ई मुतालबो आहे जेको आहे सो वेरी फस्ट डे खां जेको आहे सो असां इहा ई घुर कंदा रहियासीं त बाबा ओसामा जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कयो। उन में पुलिस जी तमामु ना हली आहे, ख़ासि करे SHO गंबट जेको आहे हिन महिल ताईं जेको आहे हिकिड़ो जवाबदार आहे, उहो बि गिरफ़्तार करे न सघियो आहे। असांजो SSP ख़ैरपुर खां मुतालबो आहे त विदिन जेको आहे सो 2 ॾींहंनि में जेको आहे सो इहो गिरफ़्तार कयो वञे। शहीद ओसामा जे जेको आहे क़त्ल जी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं GSN क़ौमी इमाद जेको मुतासिर दौर सां हर मसइले में जेको आहे गॾु हूंदी। ऐं असां इहो बि मुतालबो था कयूं त जेके हिते बासर माण्हू जेके हिन कातिल उन जे पुठि भराई था कनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे जल्द में जल्द वाक़ो कयो वञे। ओसामा जे क़त्ल जी मज़म्मत था कयूं। सिटी जे अंदरि हेॾो सारो सान्यो थियो आहे, हीअ इंतिज़ामिया जी नाअहली आहे। हूअं त ॾिसो था त को रोड ख़ाली कोन्हे जंहिं रोड सां पुलिस बीठी न हुजे। मुख़्तलिफ़ बहाननि सां त माण्हुनि खे बीहारियो थो वञे, पर जेकॾहिं को सान्यो थो थिए त कातिल हुननि खां गिरफ़्तार नथा थियनि। ओसामा खे 5 ॾींहं थी विया आहिनि क़त्ल ते, ऐं क़त्ल को एॾो ॻुझो कोन्हे, को सरेआम क़त्ल कयो आहे असांजे नौजवान खे। पर पुलिस जेको आहे मुख़्तलिफ़ बहाना मुख़्तलिफ़ आसरनि में असांखे राह ईंदी अचे थी। हिन महिल ताईं कोई बि प्रॉपर कातिल गिरफ़्तार न कयो आहे। शागिर्द आहे ऐं क़त्ल थियो आहे बेगुनाह, उन जा कातिल गिरफ़्तार थियणु खपनि। मां SSP साहब खे इहा रिक्वेस्ट कंदुमि ऐं असां इहा मुतालबो बि कयूं था त कातिल जेके आहिनि फेरफोल गिरफ़्तार कया वञनि। असांजा इदारा जेकॾहिं एक्टिव हुजनि हा त शहीद जे जनाज़े मां अंदाज़ो हणनि हा त शहीद सां केतिरो आवाम गॾु आहे। ऐं हीअ पूरी पुलिस जेका आहे नाअहल आहे, जंहिं हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जो जेको मेन माण्हू आहे उनखे गिरफ़्तार न कयो, ऐं ॿिया जेके शक जे बुनियाद ते गिरफ़्तार कयूं उहे बि छॾे ॾिनऊं।